बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि वालिही। सिंधी मीडिया जी तारीख़ जो सभ खां वॾो नातिया मुक़ाबिलो मदाहे मुस्तफ़ा तमामु जल्द अची रहियो आहे सिंध टीवी जी स्क्रीन ते। मिठे मुरसल जी तारीफ़ त हर को ॻाए थो ऐं ख़ूब निभाए थो, पर केरु आहे जंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे, आवाज़ आहे, रंग आहे ऐं ख़ासि असलूब आहे। जेकॾहिं अवां जो अंदाज़ ऐं आवाज़ बि निरालो आहे त पोइ असीं अचूं पिया ऑडिशन लाइ सिंध जे 3 वॾनि शहरनि में। 26 अप्रैल ते पाण हैदराबाद में मिलंदासीं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे हॉल में मंझंदि जो 12 बजे। 27 अप्रैल ते अव्हांखे अचिणो आहे HM ख्वाजा ऑडिटोरियम नवाबशाह में, टाइम आहे मंझंदि जो 12 वॻे। 28 अप्रैल ते असांखे अव्हां जो इंतज़ारु रहंदो डॉल्फिन बैंकेट सखर में मंझंदि जो 12 बजे। आचर जो ॾींहुं हूंदो, अचणु न विसारींदा।